घोटकी में सरदार अलीगौर खान महर के महर बिरादरी ऐं ॿियनि कबीलनि जे सरदारनि पारां चीफ सरदारी जी पग बदिराई वई। पग जी रस्म में महर कबीले जो मुर्शिद दरगाह उच शरीफ के गादी नशीन मखदूम ज़फ़र शाह जिलानी, मियाँ आफ्ताब अमन साईं खानगढ़, सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर, होसबश खान महर, सरदार शेरियार खान शर, हाजी अलीनो खान महर, इरशाद कुरैशी, चाकर पोज़ार, हालार पिताफी ऐं ॿिया इतादी पिणु मौजूद हुआ। उन मौके ते चीफ सरदार अलीगौर खान महर चयो त पग हिकु अमानत आहे। हिन चयो त राज खे औलाद जीअं सम्झां थो, सॼी बिरादरी खे गॾु खणी हलंदुसि। बाबा हे जेको अॼु तकलीफ़ थी आहे इहा का ख़ुशी सां न थी आहे। मूंखे 20-25 ॾींहं अॻु में ॿियनि माण्हुनि तमामु घणी कोशिशि कई, लेकिन हे हिकिड़ो वॾो ॿार आहे। जेको हे पग आहे इन जो को भी हिन दुनिया में इज़त खां सवाइ को फ़ाइदो न आहे। छा आहे त जेतिरो हिन जो ॿार आहे अल्लाह साईं खे जवाब बि जंहिं माण्हू खे जेतिरो ॿार आहे अल्लाह खे जवाब ॾे बि ओतिरो वधीक आहे। हिन जो जेको मौज़ू आहे हिन ख़िदमत जो, सरदार खे बग़ैर पघार जे सॼी ज़िंदगी क़ौम जी ख़िदमत करणी आहे। उनखे अजूर क़यामत जे ॾींहुं अल्लाह अल्लाह जो रसूल ॾींदो। तव्हां दुआ कयो त का बि शइ, का पग ॿधणु, का अमानत वठणु तमामु आसान आहे, पर उनखे निभाइणु ॾुखियो आहे। त असांखे अल्लाह साईं इहा तौफ़ीक़ ॾे त असां राज जेको आहे उहो ग़ुलाम न आहे, राज औलाद आहे। अॼु त असां पंहिंजे हिन राज खे, ओड़े पाड़े खे, सभु माण्हू असांजी जेके असांजो किरदारु हुजे उहो इन क़िस्म जो हुजे त सभु माण्हुनि जी दिलि असां सां थधी हुजे। जेके बि क़ौमूं जा सरदार आहिनि, जेके बि हिते सभु आहिनि, जेके बि ख़ानदानी माण्हू आहिनि, जेके बि क़ौमूं वसनि थियूं, असांजे मथां फ़र्ज़ु आहे त उन्हनि जे बचनि जो एतिराम, उन्हनि जी क़ौमुनि जो एतिराम, सॼी क़ौम जी बि इज़त करायूं ऐं उन सां गॾु उन्हनि जी बि इज़त एतिराम जो ख़्यालु कयूं। हे चीज़ जो वॾो ॿार आहे जंहिंजो माण्हू अल्लाह साईं जे अॻियां जवाब ॾे आहे। ऐं मां तव्हां सभिनि खे चवां थो त हे मां ते अल्लाह साईं जी महिरबानी हुई। मां महर क़ौम में तमामु क़ाबिल ऐं दाना सरदार गुज़रिया आहिनि, लेकिन हिकिड़ी शइ अल्लाह साईं मूंखे अहिड़ी नसीब कई जेकी मां सम्झां थो ॿिनि सरदारनि जे विरसे में न आई हुई उन ख़ानदान में, त मां नबी साईं जे दर ते 25 सालनि खां सफ़र हलाईंदो आहियां। नबी साईं जे दर जो मां ग़ुलाम आहियां। मूंखे हिन सरदारनि खां घणो उहो वॾो दर्जो आहे, मूंखे उन ते फ़ख़्रु आहे। मां पंहिंजे नबी साईं जे लंगर हलाइण वारनि माण्हुनि मां आहियां ऐं उन्हनि जो करम हुजे। हे जेकी पग आहे इहा चवंदा आहिनि त जॾहिं ॾाॾे अली नवाज़ ख़ान सरदार मोहम्मद ख़ान फ़ौत थियो ऐं पुटु ॾाॾे अली नवाज़ ख़ान पग ॿधी, तॾहिं चाचो अलीगौर ख़ान पासे वेठो, मौलवी अमन साईं चयो त बाबा राज त भली पग बदिराई आहे, पर इहा महजी फ़क़ीरानी पग जेकी आहे उहा अलीगौर ख़ान खे आहे। सो अॼु मां इहा दुआ कयां थो त उन बुज़ुर्गनि जी उहा फिरदे फिर जेकी तव्हां माती अल्लाह अल्लाह जो रसूल करे त मां तव्हांजे एतमाद ते पूरो लहां। ऐं हे हिकिड़ी मुश्किल शइ आहे। मां हिन में ख़ुशि न आहियां, मां हिन में घबरायां थो त ख़ुदा करे का बि शइ वठणु त तमामु आसान आहे, छा आहे कुझु बि न आहे, लेकिन उनजो अहसासु करणु, उनजो क़दुरु करणु, उन में सभु क़ुर्बानी आहे। जेसि ताईं सरदार रोज़ो न रखंदो, सरदार क़ौम जे कानूननि जी पासदारी न कंदो, पाबंद न हूंदो, परहेज़गार न हूंदो, संदी क़ौम सां मोहबत कंदड़ न हूंदो, सदा हक़ अदा न कंदो, तेसि ताईं उहा क़ौम कॾहिं सुखी न हूंदी। हिन जे लाइ मां पंहिंजे अल्लाह साईं खे, अल्लाह जे रसूल खे मनायां थो त अल्लाह जे फज़ल सां अगरि पंहिंजी क़ौम मां ते एतमाद कयो आहे, अल्लाह साईं मूंखे हिन में कामयाबु करे। ऐं मां जॾहिं हर इंसान खे हे फ़ानी जहान ख़तमु थियणो आहे, मां जॾहिं पंहिंजे रब ॾे वञा त मां सुरख़ुरू हुजां त मां सॼी क़ौम जे अॻियां मां इंसाफ़ कयो, सॼी क़ौम सां इंसाफ़ कयो, ओड़े पाड़े सां इंसाफ़ कयो ऐं मां उन्हनि जी ख़िदमत में का कसर न रखी जेतिरी अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी। मुंहिंजो सिर्फ़ु मुंहिंजो जान माल सभु चीज़ मुंहिंजी क़ौम जे मथां क़ुर्बान आहे। इंशाअल्लाह मां जंहिं जज़्बे सां, जंहिं तकलीफ़ सां अॼु तव्हां आया आहियो,
मूंखे हिन जो पूरो एहसासु आहे। उन जो त मां वटि मुआवज़ो न आहे त पूरे सिंध जी पुलिस गॾी आहे त बि तव्हांखे झले न सघी। मां तव्हां सॼी क़ौम खे, सभिनि दोस्तनि खे, सभिनि माण्हुनि खे सलाम थो पेश कयां त तव्हां जंहिं बहादुरी सां, जंहिं मोहबत सां, मां का गाॾी का सवारी कंहिंखे कोन मोकिली आहे। हे जेको माण्हू आहे पंहिंजी मोहबत सां आयो आहे। अॼु सुबुह असांजो प्रोग्राम हो, हे त अचानक पुलिस जा घेरा टोड़े करे हे माण्हू हिते पुॻा आहिनि, न त हिन खां अॼु जेके हज़ारनि में सुबुह लखनि में हुजनि हा। ऐं कंहिं बि ॿिए ज़िले जो माण्हू न पुॼी सघियो आहे। इन ज़िले जा बि मां कोशिशि कई, मुंहिंजो हर कंहिं इहो मक़सदु न आहे त मां तकलीफ़ ॾियां। ऐं इन ॻाल्हि ते कीअं ई शयूं हुयूं जेकी असां हीअ तब्दीली आंदी आहे त जंहिं माण्हू खे अहसासु क़ौम जो, को सरदार कीअं क़ौम जे मथां पुलिस चाढ़े सघे थो। तव्हां तारीख़ जा गवाह हो त सरदार अलीगोर ख़ान, सरदार ग़ुलाम ख़ान या अञा जेको मां ज़मानो हलायो आहे, कॾहिं कंहिं अहमद जे घर में पुलिस न फिरी आहे। लेकिन अॼु 100 मोबाइलूं घुराए, 8 ज़िलनि जी पुलिस घुराए, हिननि खे कुटियो, हिननि खे तकलीफ़ ॾियो, ॿधो। इहा का सरकार आहे? चाहे त पंहिंजे औलाद, पंहिंजी क़ौम सां माण्हू खे इज़त बि करणी आहे, उन्हनि खे प्यारो बि करिणो आहे। उहे औलाद उन्हनि खे मोहबत सां हलाए सघिजे थो। सॼे जहान खे मारे कुटे नथो हलाए सघिजे। सॼे जहान क़ौमुनि खे माण्हू ख़िदमत सां पंहिंजो कंदा आहिनि। माण्हुनि खे सदियूं लॻियूं आहिनि निज़ामनि खे कामयाबु करण में। क़ौम को ग़ुलाम न आहे, हुन सां ग़ुलामी वारो तरीक़ो न हूंदो आहे। क़ौम सां बचत वारो तरीक़ो हूंदो आहे। क़ौमुनि खे पथराए कुटे को माण्हू नथो हलाए सघे। क़ौम खे माण्हू मोहबत करे पंहिंजो करे सघे थो। इहा ई क़ौम आहे जेकी हर मुश्किल वक़्त में सिर ॾींदी आहे। मूंखे यकीन आहे त अल्लाह साईं मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजी दलेर क़ौम जो मूंखे सरबराह कयो आहे। जंहिं उथदे सां उन्हनि खे मुश्किल टाइम आयो, पर हुननि संदी हिम्मत सां, मुर्सी सां उनखे पार करे ॾेखारियो आहे। इहे ई पुलिस वारा जेके 8 ज़िलनि जी पुलिस पूरे सिंध जी आई आहे, इहा इहो वाइदो करे आई हिकु माण्हू खे बि टपण गौरव पैलेस में न ॾींदासीं। पर अॼु ॾिसनि त हे मार क़ौम जेकी आहे हिकिड़ी आम क़ौम न आहे। हे उहा क़ौम आहे जेकी कंहिं बि मुक़ाबले खे, कंहिं बि चैलेंज खे क़बूल करण लाइ तयारु आहे। पर असां इन सॼी क़ौम जी ताक़त इंशाअल्लाह ख़ैर जे पासे इस्तेमालु कंदासीं, भलाई जे पासे इस्तेमालु कंदासीं। घोटकी ज़िले इंतज़ामिया पारां घोटकी में कलम 144 लागू हुजण जे करे पग जूं रस्मूं राति देर सां अदा कयूं वियूं, जॾहिं त घोटकी ज़िले समेत 3 ज़िलनि जी पुलिस रोड रस्ता बंदि करे छॾिया, जीअं त अलीगोर ख़ान महर जा इतादी पग जी रस्म में न पहुची सघनि, पर चाहींदड़ मुख़्तलिफ़ रस्मनि खां थींदे गौर पैलेस ते पहुची विया।